डिगड़ी तालके में बरसात जी तबाहकारियूं गोठ दे 108 में स्कूल जी छत जा चापड़ उखड़ी किरी पिया। स्कूल में 150 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि। ख़ुशकिस्मती सां स्कूल जी छत जा चापड़ किरण महिल शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं असैम्बली में शरीक हुआ, जंहिं करे को जानी नुक़सान न थियो। इन सिलसिले में स्कूल जे हेड मास्टर अलालोक ॿुधायो त असां केतिरा ई भेरा तालीम खाते जे बाला ऑफिसरनि खे स्कूल जी खस्ता हाली बाबति आगाह करे चुका आहियूं। तकरीबन सारी क्लासेस की जो है वो छतें हैं वो गिर चुकी है। आज भी जो है वो, हालांकि ये बारिश तो थोड़ी सी हुई है, लेकिन इसकी वजह से पूरा स्कूल जो है वो उसमें से पानी टपक रहा है। तो इससे पहले कि कोई नाखुशगवार वाक़या पेश आ जाए जिस पर हम सबको अफसोस हो, तो मेरी बाला हुकाम से और जो हमारे बड़े हैं उनसे ये दरख्वास्त है कि बराए मेहरबानी भी जो है इस पर जो है वो फौरी जो है वो एक्शन लिया जाए। और हमारे इस स्कूल को जो 1965 से बना हुआ अभी तक इसकी कोई भी रिपेयर नहीं हुई, तो इसकी रिपेयर की जाए, उसको जो है वो दोबारा से जो है वो तामीर किया जाए। बड़ी मेहरबानी। SMC चेयरमैन जो चवणु हो त आउं 20 सालनि खां स्कूल SMC जो चेयरमैन आहियां। तालीम खाते जे बाला हुकाम ऐं सूबाई वज़ीर तालीम स्कूल जी खस्ता हाली बाबति मुतला कयो त स्कूल जी बिल्डिंग ऐं क्लासरूम जी हालत इंतहाई ख़राब थी चुकी आहे। स्कूल में ॿारनि लाइ बाथरूम ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत मौजूदु न आहे, पर तालीम खाते पारां को बि क़दम न खयो वियो, जंहिं करे अॼु इहो वाक़ियो पेश आयो आहे। इन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतजाज कयो ऐं मुतालबो कयो त स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत कराए शागिर्दनि खे सहूलियत जे लाइ बाथरूम ऐं पीअण जे पाणी जी सहूलियत फ़राहम कई वञे। नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।